अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व मिनल लैलि फ़तहज्जज बिही नाफ़िलतन लक असा अन यबअसक रब्बुक मक़ामन महमूदा सदक़ल्लाहु मौलानाल अलिय्युल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ सां यक ज़बान थी वॾे आवाज़ सां सभई गॾु दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों, अल्लाह करीम खां दुआ है कि रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूब मुस्तफ़ा करीम जी मोहब्बत में जियारे, इन ही मोहब्बत में शल मौत नसीब फरमाए। मालिक करीम खां दुआ है जंही नूरानी महफिल सजाई आ, मेहनत कई आ, कोशिश कई, जानी माली तावन कयो, अल्लाह उन्हनि जे दीन ऐं दुनिया में वाधारो फरमाए, इज्जत ऐं माल में इजाफो फरमाए। असीं जेकी बि अल्लाह जो क़ुरान मुस्तफ़ा जो शान शरीयत जो बयान ॿुधण जे लाइ जमो थियासीं, अल्लाह शाल असां सभिनी जो अचण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। जा ॻाल्हि ॿुधूं अल्लाह शाल उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सब खां पहिरियां नंढड़ी वज़ाहत कयां, अॼोकी न पुरवकार शानदार इज्तिमा महफ़िल के ख़ुसूसी खिताब करण जे लाइ मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम क़िबला गरीबर साईं तशरीफ़ फरमा थियण हुआ, के शरई उज़ुर बाए साईं तशरीफ़ फरमा न थी सघिया। इंशाअल्लाह सेहत सलामत हुजे, हयाती हुजे त अहिड़ा मेला हर साल थींदा रहंदा। दुआ कयो त अल्लाह ताला साईं खे सेहत कामिला आजिला अता फरमाए, उन्हनि जो सायो असांजे सिरनि ते तादेर क़ाइम क़ाइम फरमाए। अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मझां हिकड़ी मुबारक आयत हिन फ़कीर तिलावत कई। इन बरकतुन भरी आयत में अल्लाह ताला मदीने वाले साईं जी उम्मत के पंहिंजी बारगाह में हासिल थींदड़ इज्जतुन जो राज बयान फरमायो है। अल्लाह एड़ो अमल बुधायो आ इन मुबारक आयत में, अल्लाह ताला एड़ो अमल बयान फरमायो आ जेको मानू इन अमल के अपनाए, यो अमल पांजी आदत में शामिल करे,
अल्लाह फरमायो त दुनिया आखिरत में अल्लाह पाण उनके इज्जत वाला मकाम अता फरमाएंगे। सुभान अल्लाह। सुजाग वेठायो या थकनी पिया मुझे सुभान अल्लाह चवण जे ला चवणो न पवे सभई सुजाग थी अल्लाह जी तारीफ मदीने वाले साईं जी तारीफ बुधो त मोहब्बत सां चो सुभान अल्लाह। लाउड वाला पुत्र लाउड सही न चो हले अरे केड़े पासे वेठो आई भी अल्लाह मदीने में कारी सोलो करिस लाउड के आवाज वधाईस ये तो या लाउड सही न हला थोड़ो बेस घटाईस प्रेशर दी थोड़ो आवाज वधाईस 1980 वाली बाल्टी भी हले कोई कोई हर अमल जो एकड़ो असर होंदो आ जेको मानू कम कंदो आ उन कम जो इंसान जी तबीयत ते असर पवंदो आ समझो त हाणे लाउड हले तो पियो जे लाउड सही न हलाइंदो तो मुझे गले ते असर पवंदो समझो था पानी पींदो तो असर इहो थींदो जो उञ लहंदी भूख लगी आ मानी खाओ मानी जो असर थींदो तो जी भूख लही वेंदी समझो था पर उन जी जाइ ते तवा का विटामिन पैदा करने वाली शयूं खाओ बज़ाहिर भूख तो नथी लहे पर उनमें तवा जे जिस्म में कुछ एड़ा अज्जा पैदा थींदा हैं जेके नजर से नहीं इंदा हैं पर उनमें कुव्वत पैदा कंदा हैं तवानाई पैदा कंदा हैं। कुछ गालियूं समझी वञो जे बादाम खाइबो आहे न बादाम नंढड़ो बादाम आहे बादाम एकड़ो खाइण सां भूख न लहंदी पर इन बादाम खाइण सां तव्हां जे दिमाग खे तकलीफ़ मिलंदी आहे समझो था। जेकरे गजर आहे पिताई गजर गाड़ी या गजर खाओ एकड़ी गजर खाइंदो डॉक्टरन जो चवण आहे त इहा तव्हां जी नज़रुन खे तेज कंदी समझो था। केलो खाओ तव्हां जे मादे में घणा आयरन पैदा थींदा विटामिन्स पैदा थींदा उन जो असर आहे ए खाइण जी शयुनि जो इंसान को भी अमल करे हर अमल जो पंजो पंजो असर हूंदो आहे जरूरी आहे तो जेको मानू अमल करे तो उनके असर जाहिर करण जे ला कुछ करणो पवंदो बगैर कुछ करण जे कुछ हासिल न थींदो आहे जेकरे चाहो था नतीजो मिले तव्हांखे करणो पवंदो मेहनत करनी पवंदी कोशिश करनी पवंदी। हिकिड़ो मानू घर वेठो हुजे असांजी सिंधी क़ौम जी आदत आहे 10 ॼणा घर जा भाती आहिनि त हिकिड़ो कमाईंदो 10 ॼणा खाईंदा वरी दाऊं कंदा त इमरान खान महांगाई करे छॾी आहे। बाबा जी चाहो था त तव्हां वटि पैसो घणो थिए तो वञो कमायो मेहनत कयो मजदूरी कयो कोशिश कयो अल्लाह जो जहान खुलियो पियो आहे। जेको मानू वहे सो लहे सिंधी में चवंदा आहिनि जेको वहे सो लहे जेको मानू मेहनत कंदो कोशिश कंदो उनखे उनजो फल मिलंदो उनखे उनजो अजुर मिलंदो उनजो सिलो मिलंदो। हाणे तुंहिंजे मथां इहो डिपेंड थो करे त केतिरी मेहनत कंदे समझो था। हिकिड़ो मानू सही मुंहिंजा गिरह जी तलब आहे तो उनमें 5 गिरह खाईंदो तो उनजो नुक़सान थींदो पर कुछ अमल अहिड़ा आहिनि जेतिरो घणो कयो उनजो फ़ाइदो वधीक पहुचंदो के अमल करण सां नुक़सान थींदो आहे कुछ अमल करण सां फ़ाइदो थींदो आहे। दुनिया जो रिवाज आहे दुनिया जो रीत आहे ये अल्लाह जो कानून जोड़ियल आहे बगैर कुछ करण जे कुछ न मिलंदो। मिसाल तो तव्हां बन्नी पोखी आहे बन्नी में फसल करणो आहे त तव्हां उन बन्नी जे साम्हूं वेही विच ते कुरान खानी करायो 5-6 ॼणा हाफ़िज़ वठी अचो त मैदान ते वेही कुरान पढ़नि दुआ बि करो मुंहिंजा मौला मुंहिंजा करीम रब हिन में फसल उगाए हिन मां कणिक थिए हिन मां सारी थिए उहा असां खाऊं खपायूं अमीर थियूं। ॿुधायो रुॻी दुआउनि घुरण सां हुन में साओ सलो पुटंदो समझो था हले सुता पिया आहियो रुॻी दुआउनि घुरण सां कुरान खानी करण सां साईं मुंहिंजा तव्हां बग़ैर महिनत जे चओ त हर बि न हलाया बिज बि न छटिया पाणी बि न वराया भाण बि न ॾियां दवा बि न ॾियां बसि हिते वेठो हुजां खटोलो विधो पियो आहे जो बन्नी वरिती अथमि 100 एकड़ मौला हाणे बन्नी वरिती अथमि हाणे पाणे फसल उगाए ये मुमकिन आहे। अल्लाह चाहे त करे सघे थो अल्लाह चाहे तो करे सके तो जी बिना शादी जे बीबी मरियम साइण के ईसा रूह ला पैदा करे दिले
एक औरत हुई पर बिना माँ बिना पीउ जे न पीउ न माँ हजरत आदम अलैहिस्सलाम जोड़े दिखाई अल्लाह अल्लाह जी कुदरत ते एतराज ना है पर अल्लाह जो कानून ठायो है रब फरमाए तो जियं कानून ठायो है उन कानून ते अमल कंदो तो फायदो लहंदो हाणे सही तवा बनी कयो बनी में अवल तमा के हर हलाणो पवंदो पर हर बि एड़ी जमीन ते जेका कलर वारी न हुजे पाक साफ सुठी जमीन हुजे उन ते सही मुझा हर हलायो कोन में बीज छटियो पानी दियो कलर दियो भाण दियो अच्छो सारो भाण वरी उन मा सावा सल्ला निकरंदा वडा थींदा उन जी संभाल करनी पवंदी को जीत न लगे को वायरस न लगे का बीमारी न लगे उन फसल के तैयार करण जे ला तमा के कोशिश करनी पवंदी मेहनत करनी पवंदी पर ये नहीं रुगी तवा भाण दिनो बीज छटियो त ये पाणे फसल थी वने न उन जी संभाल करनी पवंदी 5 महीना 6 महीना हलंदो कणक जो दाणो पोखियो उहा कणक वडी थी जवान थी पक्की थी हाणे साए मजा पीला सल्ला थींदा सावा सल्ला पक्की तैयार थींदा पर इन मां तवा के मानी न मिलंदी मानो जो हाणे बस इते दस्तरखान विछाईंदा प्लेट रखूंदा तो दांगी रखूंदा हाणे साईं मुझे इन मां अटो ठही वने न अवल इनके तवा के कटणो पवंदो डाटो घणी हाणे तो मिशनूं आयूं कटियो पो इन सारियुनि जे साईं मुझा कणक जे तीले के थ्रेशर में विझो उन मां दाणा निकरंदा पर अन्या मानी खाइण जे लाइ अन्न तैयार न थियो आहे इनके तवा खणी वेंदो कारखाने ते बोरी वेंदी वो कारखाने वारो इन सारीअ जे मथां कणक जे मथां छिलर लाहींदो सफ़ाई कंदो इनके साईं मुझा पॉलिश कंदो पोइ इनके पीसींदो पीए इन मां अटो ठहंदो अटो खणी पंहिंजे घर वारी वठी वेंदे सुभान अल्लाह जरूरी हाणे मानी पचा सुभान अल्लाह अन्या वो मानी ये कोन मिलंदी अटो ठही वियो हाणे अटो ठही वियो आहे जन मानी खाऊं न अवल तवा के उनके ॻोहिणो पवंदो अटे में पानी मिलायो उनके ॻोहियो पोइ तए ते उहा मानी रखो साईं मुंहिंजा मानी ठाहिणी पवंदी गोल मानी ईअं न अटो ॻोहियो जीअं खणी तए ते रखो मानी मिलंदी आहे न तरीक़ो आहे कानून आहे अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे त उनखे पचायो उनखे ठाहियो चङे नमूने सां पचाए दॿकी ते रखे बोड़ मानी साम्हूं रखे हाणे इज़त सां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे गिरह भञी वात में विझो त तव्हांखे जी बुख बि लहंदी उन बि लहंदी अल्लाह तव्हांखे तक़वीत अता फरमाईंदो कमु छा हुयो हिकिड़ो गिरह मानी जो खाइणो हुयो छा कमु हुयो बाबा हिकिड़ो गिरह मानी जो खाइणो हुयो हिकु गिरह भञी वो वात में विझणो हुयो उन जे लाइ अल्लाह ताला फरमायो आहे इन गिरह खे हासिल करण जे लाइ तोखे इहा सॼे प्रोसेस मां गुज़रणो पवंदो इन सॼे मामले खे तय करणो पवंदो तॾहिं इहो हिकु गिरह मानी जो तोखे मिलंदो सुभान अल्लाह ए दुनिया जे एक गिरह जे लाइ एडी अल्लाह ताला एकड़े कानून साज़ी ठाही आहे एकड़ी अल्लाह ताला एकड़ो मामलो ठाहियो आहे कायनात वारन के बुधाई त जन्नत भी इए कोन मिलंदी तो भाइयों त बस हाणे घर बैठे जन्नत मिली वेंदी न उन जे लाइ कानून ठहियला जेको बानो उन ते हलंदो अमल कंदो अल्लाह उन जे लाइ जन्नत जा 8 दर खोले छॾींदो सुभान अल्लाह दुनिया में पानो पैदा कयो वियो आहे त इन जे लाइ जीअं अमल करे ऐं उनखे जन्नत में रवानो कयो वञे अबू आदम सैयदना आदम अलैहिस्सलाम जुड़ियो ठहियो अल्लाह हज़रत आदम के जन्नत में रहायो मामलो हुयो सैयदना आदम अलैहिस्सलाम दाणो खाधो ज़मीन ते आयो डिगो किस्सो आहे तव्हां ॿुधो आदम अलैहिस्सलाम ज़मीन ते आयो रब फरमायो आदम हाणे मूं अल्लाह कानून ठाहियो आहे तुंहिंजे बच्चन मां औलाद मां जेको नेक अमल कंदो मां अल्लाह उनखे मौत ॾींदुसि वरी उन्हनि खे जेरो कंदुसि पोइ जन्नत में सदाईं जे लाइ उन्हनि खे रहाए छॾींदुसि सुभान अल्लाह पोइ जन्नत ॾींदुसि हाणे जन्नत में वञण तय आहे पर उन्हनि जो जेको अल्लाह जे कानून तहत ज़िंदगी गुज़ारे
रब जे क़वानीन तहत हयाती गुजारे अल्लाह जे फरमान ते अल्लाह जे दिनल पैगाम ते अमल कंदे जिंदगी गुजारे रब फरमायो हाणे मां अल्लाह ताला के इन अमल करण जे सदके बख्शुम तवां जे ला इनाम मुहैया करे छया है जेको अमल कंदो वेंदो रब जी रहमत हासिल कंदो वेंदो सुभान अल्लाह थकजी तो कोन पिया आयो सेखारने जो जीअं तव्हां समझी वञो सुभान अल्लाह अल्लाह पोइ उन जन्नत जी राह आसान करण जे लाइ नबीअनि खे उमाणियो रसूलनि खे उमाणियो अल्लाह फरमायो इन्हनि जे तरीक़े ते हलो पंहिंजी ख्वाहिश ते न हलो पंहिंजी मर्ज़ी ते न हलो पंहिंजी मनमानी करे ज़िंदगी न गुज़ारियो जीअं तव्हांजी दिलि चवे उहे गुज़ारियो दिल ते चवंदी ज़िना कर दिल चवंदी ब्याज वठ दिल चवंदी बेहयाई जे रस्ते ते हल अल्लाह फरमाए पंहिंजी मनमानी न हलंदी मूं अल्लाह जो रस्तो ॾेखारण वारा गाइडलाइन ॾियण वारा मूं रब जा नबी आहिनि रसूल आहिनि पर सभिनी नबियनि जा रस्ता भला तू मां वॾा खुश नसीब आहियूं तू मां वॾा बख़्त वारा आहियूं वॾा नसीब वारा आहियूं त रब नबी बि ॾिनो त मदीने वारे साईं जहिड़ो नबी अता कयो 1.25 लख कमोबेश नबी आया 1.25 लख पैगंबर आया सब नबी शान वारा सब नबी इज्जतुन वारा सब नबी अज़मतुन वारा सुभान अल्लाह पर जी साईं मुर्शिदन करीमन जो शेर पढ़ियो न त महबूब दुनिया में लख लेकिन दिलदार मदीने वारो सुभान अल्लाह लाउड वारा हिम्मत कर यार ये न कर महबूब दुनिया में लख लेकिन दिलदार मदीने वारो सुहना बि समें थिया सभिनी जो सरदार मदीने वारो जेके नबी दी दामन मिली वने दिल पर साईं तो फरमाए कोने दिल पर साईं खे कान कंजी आहे हथड़ो हबीब जी दामन में हबीब जी दामन में रखे दामन जो थो नंगु नंगी है रखे दामन जो थो नंगु नंगी नंगदार मदीने वारो रखे दामन जो थो नंगु नंगी नंगदार मदीने वारो सुभान अल्लाह लाउड वारा पैसा लगे तो कत्तीअ में वठे दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह अर्ज पियो कया त अल्लाह रब्बुल इज्जत हर अमल जो असर रखायो जैसी अमल न कबो तैसी उन जो असर ज़ाहिर न थींदो तवज्जो जो अब सामो त ता वेही पैसा न खपन तवाजी मोहब्बत मुखे खपे पैसन घोरण जे लाइ न तो वेही मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजे हिकिड़ी ॻाल्हि ते तव्हां अमल कयो ॼण मूंखे तव्हां 5 करोड़ रुपया ॾेई छॾियो अर्ज ॿुधो मदीने वारे साईं खे अल्लाह जो माणियो जीअं असांखे अमलनि जो मामलो सेखारे असांखे दीन सेखारे असांखे जन्नत जी वाट सेखारे हाणे दुनिया में 2 तरह जा अमल आहिनि हिकिड़ो अमल जेको बुराई ॾे वठी वेंदो आहे उन बुराई ते हलण वारो बुरे रस्ते ते हलण वारो बुरो अमल करण वारो जहन्नम जो ॿारन बणायो वेंदो ॿियो रस्तो आहे जेका वाट जन्नत ॾे वेंदी आहे
जेको माण्हू उन वाट ते अमल करे, जेको माण्हू उन वाट ते हले, उन वाट ते अमल करण वारो थे, नतीजो इहो निकिरंदो त उन नेकीअ वारी वाट ते हलण वारो दुनिया में भी इज्जत वारो बणजी वेंदो, कब्र में भी निजात वारो बणजी वेंदो। जॾहिं क़यामत में उथंदो त नबीअ जे झंडे जे हेठां विहारियो वेंदो। सुभान अल्लाह। बुरे अमल जो बुरो नतीजो निकिरंदो आहे, असर बि बुरो पवंदो आहे। मिसाल तव्हांखे सम्झाया, तवजा मुलिया तव्हां सभिनी जो। हिकिड़ो माण्हू ख़ुशबाश वेठो आहे, खिले थो पियो, चेहरे ते मुर्क अथसि, उनखे तव्हां साम्हूं अचे पीउ ते गार ॾियो। मिसाल सम्झण जे लाइ, गार ॾियण शरीयत में जाइज़ न आहे। सिबाबुल मुस्लिम फुसूकुन, जेको मुस्लमान खे गार ॾे इहो वॾो फासिक आहे। सम्झो था, जेको गारियूं ॾियण वारो आहे न, इहो मुस्लमान न आहे, इहो फासिक आहे, फाजिर। गारियूं न ॾियो। मदीने वारे साईं फरमायो, उहो माण्हू जेको बुरी ज़बान इस्तेमाल करे उनखे अल्लाह ताला बुरे अज़ाब में मुब्तला फरमाईंदो। गारियूं न ॾियो। मुस्लमान ॻाल्हाईंदो आहे त ज़बान मां दुआऊं ॾींदो आहे। अर्ज़ थो कयां, कंहिंखे पीउ ते गार ॾे, खिले वेठो, ख़ुशि लॻो वेठो हुजे, चेहरे ते मुर्क हुजेसि, पर जीअं जो गार ॿुधंदो न तीअं उनखे कावड़ अची वेंदी, गुस्सो ईंदो आहे। केरु बर्दाश्त कंदो त पीउ ते गार ॾे, चेहरो ख़ुशीअ मां कावड़जी पवंदो, ॻाढ़ो थी वेंदो, गुस्से में अची वेंदो, हे छा चई मुंहिंजे पीउ जे बारे में, उथी पवंदो, विढ़ण जे लाइ तयारु थी वेंदो। छा थियो? इन हिकिड़े लफ़्ज़ जो असर थियो। वो जेको बुरो लफ़्ज़ ॻाल्हाई न, पीउ ते गार ॾिनई, तव्हांखे ख़बर आहे, पीउ ते गार ॾिनई त उनजो असर इहो थियो जो हिनखे कावड़ अची वई, हुन खिले पियो वेठो। हिकिड़े बुरे लफ़्ज़ जो इहो असर आहे जो इंसान जी तबियत तब्दील थी वञे, इंसान जी आदत बदिलजी वञे, गुस्सो अची वञे, ख़ुशि माण्हू कावड़जी पवे। इहो हिकिड़े बुरे लफ़्ज़ जो असर आहे। बुरे लफ़्ज़ जो इंसान जी ज़िंदगी ते, तबियत ते, मुआमलात ते असर पियो, पर उन जी जाइ ते को माण्हू चङो अमल करे, माण्हू साम्हूं वेही अल्लाह जो ज़िक्र करे। गार जो असर इहो थियो जो माण्हू जी तबियत ख़राब थी वई, गुस्सो अची वियो, पर जे माण्हू अल्लाह जो ज़िक्र करे, रब जो नालो वठे, मदीने वारे साईं खे सॾड़ो करे, या रसूल अल्लाह चवे, दुरूद पढ़े, दहरती वारो ॿुधायो त पोइ उन जी तबियत ते केॾो न भलो असर पवंदो। चवे ला इलाहा इल्लल्लाह, ज़िक्र कयो भला, ला इलाहा इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं करीम फरमायो, जेको माण्हू इहो ज़िक्र करे, 3 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह चवे, रब उन जा 4000 कबीरा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। हींअर तव्हां जेको ज़िक्र कयो न ला इलाहा इल्लल्लाह, मूं चयो त लफ़्ज़नि जो असर थींदो आहे। इन कलमे जो तव्हांजे अमाल नामे ते असर इहो थियो जो तव्हां चयो ला इलाहा इल्लल्लाह, अमल नामे में 4000 जेकॾहिं कबीरा गुनाह लिखियल हुया, अल्लाह 3 दफ़न कलमे पढ़ण सां उहे 4000 गुनाह मिटे छॾिया। सुभान अल्लाह। हाणे ला इलाहा इल्लल्लाह जो फ़ाइदो आहे।
ॿी हदीस मुबारक है मदीने वारे साईं फरमायो जेको यो विर्द कंदो रहंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब फरमाइंदो आहे मलाइको इन जा गुनाह बख्शो अमाल नामे मां इन जूं खताऊं माफ़ कंदा वञो मलाइक हिन जा गुनाह मिटींदा वेंदा आहिनि गुनाह माफ़ थींदा वेंदा आहिनि हत्ता के इन कलमे पढ़ण वारे जे अमाल नामे में हिकिड़ो गुनाह बि बाक़ी कोन रहंदो आहे एक खता बाकी न रही मलाइका अर्ज कंदा आहिनि मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा करीम रब हिन एॾो तुंहिंजो ज़िक्र कयो आहे तुंहिंजे हुक्म मुताबिक़ हिन जा गुनाह बख़्शासीं खताऊं बख़्शियोसीं हाणे त हिकु गुनाह बाक़ी न रहियो आहे रब फरमाईंदो आहे ए मलाइको हाणे इन जे ज़िक्र करण जे सदके इन जे घर वारनि जा गुनाह बख़्शो तो करे जिक्र है मानू तो करे अल्लाह इन जे पुत्र जा गुनाह तो बख्शे इन जी मां जा गुनाह तो बख्शे इन जे भाइरन जा गुनाह तो बख्शे इन जे बच्चन जा गुनाह तो बख्शे रब के अर्ज कंदा आहिनि मुंहिंजा मौला गुनाह मिटियूं पिया हता के जिक्र कंदे 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 इन जे समूरन घर वारन जा गुनाह अल्लाह ताला बख्शे माफ करे छॾींदो आहे मलाइकन कंदा मुंहिंजा मौला हाणे त हिन जे घर वारनि जे अमल नामे में हिकिड़ो गुनाह न रहियो आहे हाणे छा हुकुम आहे अल्लाह फरमाईंदो आहे हे मलाइको हाणे हिन जे पाड़े वारनि जा गुनाह बख़्श कयो जिक्र हिकिड़ो तो करे जिक्र हिकु बानो तो करे इन हिक जे सदके इन जे मोहल्ले वारनि जा गुनाह बख़्शबा आहिनि तव्हांजो इन जे शहर वारनि जा गुनाह बख़्शबा उन जे इलाइक़े वारनि जा गुनाह बख़्शबा मदीने वारे साईं फरमायो हिकिड़ो बानो ला इलाहा इल्लल्लाह चवंदो रहे उन हिक जे सदके शहरनि जा शहर अल्लाह ताला जहन्नम मां आजाद करे उन्हनि हरनी खे जन्नत में रवानो फरमाए छॾींदो सुभान अल्लाह ई जो बोला ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह इतो जिक्र जो असर के लो हत्ता के हदीस मुबारक है मदीने वाले साईं फरमायो तो रब तो फरमायो माना हदीस कुदसिया जो मानो अल्लाह जो जिक्र करने वालो आहे रब तो फरमाए अन जलीसुम मन ज़करनी मां अल्लाह उन बाने सा गॾिजी अचे वेंदो आहे जेको बानो अल्लाह जो जिक्र कंदो आहे अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह झेड़न में न वञ फसादन में न वञ इनाद में न वञ बुग़्ज़ में न वञ वो कर्ज में अल्लाह राज़ी थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐसा मोहब्बत वारन के रुई अल्लाह याद आवे जंहिंखे रब याद आहे जो हिते बि बेड़ो पार आहे हुते बि बेड़ो पार आहे उन्हनि फ़क़ीरनि मां हे जेके दरगाहूं खुलियूं उन सुई शरीफ़ वञ रोज़े खणी वटि वञ भरचुंडी शरीफ़ वटि वञ दिलबर साईं मिठे पीर ॾे वञ हे जेके फैज़ वारियूं दरगाहूं आहिनि इहे अल्लाह जे ज़िक्र करण वारा बाना आहिनि पाण त वञी मज़ारुनि में आरामी थिया पर साल गुज़री विया उन्हनि जो रंग अॼु ताईं ज़मीन ते नज़र पियो थो अचे सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि ये चवंदो आहे जेको मुंहिंजो मुर्शिद दिलबर साईं ॿुधायो चओ सुभान अल्लाह त पढ़ा सुभान अल्लाह
माण्हुनि के माल जो इंतजार, पघार जो इंतजार, पैसे जो इंतजार, पर अल्लाह के याद करण वारो तो चवे तुझो पेरी इंतजार वा, दिल बेहद बेकरार वा, अच अनण मुझा सजण तोखे ॾिसां मुझी ईद थे, अच अनण मुझा सजण तोखे ॾिसां मुझी ईद थे, तुझो पेरी इंतजार वा, दिल बेहद बेकरार वा, अच अनण मुझा सजण तोखे ॾिसां मुझी ईद थे। अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह तो मिसरो पढ़ा। ओ मोहब्बत मारे इश्क आज़ारे, धन में धारे रोई बेचारे, दिल तलब तुझी तारो तारवा, ओ मदीने वारा तलब तुझी तारो तारवा, दिल बेहद बेकरार वा, अचो अनण मुझा सजण तोखे ॾिसां मुझी ईद थे। इन्हें सुभान अल्लाह दे मुंह शेर पढ़ियो। आधी असुर जो आऊं सारिया, अल्लाह लोकल की तोखे सारिया संभारिया, आधी असुर जो आऊं सारिया, लोकल की तोखे सारिया संभारिया, दिल बर साईं न करारवा, है मुर्शिद साईं न करारवा, दिल बेहद बेकरारवा, अच अनण मुझा सजण तोखे ॾिसां मुझी ईद थे, अच अनण मुझा सजण तोखे ॾिसां मुझी ईद थे। सुभान अल्लाह। मोहब्बत वारो तो इएं हूंदो आहे त दीदुनि सां ईद थींदी आहे। बाक़ी जेको सजड़ियो हुजे, दुनिया सां मोहब्बत रखण वारो हुजे, उनजो छा थो वञे रब सां, उनजो छा वञे मदीने वारे साईं सां, उनजो छा वञे महबूब मुस्तफा जे नारे हरण सां, रसूलुल्लाह सां हुब सां, या दुनिया जे देख वेख जेला खणी नालो वरतई त फ़ाइदो न थींदुसि। मोहब्बत वारो सदा कंदो आहे, हितां सॾे हुते महबूब ताईं सॾु पहुचंदो आहे। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अमल अहिड़ो कर जंहिंजो असर इहो ज़ाहिर थिए जो रब राज़ी थी पियो। हा न, कम माण्हू अहिड़ो करे जंहिंजे करण सां रब राज़ी थिए, अल्लाह परची पवे, मदीने वारो साईं परची पवे। मरणो त सभिनी खे आहे, मौत ईंदो बाबा, उठ तव्हां वेहो, मोहब्बत सां वेही ॿुधो त अल्लाह कंदो फ़ाइदो थींदो। वेहो, शाबाश, वेहो वेहो। जेके पुठियां बि बीठा आहिनि से अचो वेहो। बीही क़ुरान न ॿुधबो आहे, बीही तमाशो ॾिसबो आहे, अल्लाह जो क़ुरान वेही ॿुधबो आहे। एतिराम पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह। अमल त सभई भला जेके मदीने वारे साईं ॿुधाया, जेके मुझे दिलबर नबी ॿुधाया, से सब अमल भला आहिनि। भला कि न आहे? अञा तो 35 मिनट थिया आहिनि, मूंखे पूरो कलाक अञा तकरीर करणी आहे। हथ में बेवफाई करे भॼंदो। सुभान अल्लाह। तवज्जो ॾियो, अर्ज़ पियो कयां, सब अमल भला आहिनि, सब नेकियूं भलियूं आहिनि,
सब अमाल सुठा आहिनि जेको मदीने वारे साईं अमल ॿुधायो उन जहिड़ो ॿियो अमल आहे ई कोन जेको रस्तो मुझे दिल पर नबी बुधायो एड़ो ॿियो को रस्तो नाहे जेको तरीक़ो तुझे मुझे सुने हबीब सेखारियो दहर की वारो मदीने वारे साईं जो ॾेखारियल रस्तो मुझे दिल पर नबी जो बुधायल रस्तो इन जहिड़ो कसवात रस्तो को दुनिया में पैदा थियो ई कोन्हे दुनिया जा जेके भी रस्ता आहिनि वाटूं इनके मंज़िल से पहुचंदियूं को किथे पहुचाए को किथे पहुचाए तूं गाॾी ते हल का कहिड़ी जाइ ते पहुचाए जेको माण्हू मदीने वारे साईं जी ॿुधायल वाट ते हले उहा उन राह जी उन वाट जी उन रस्ते जी मंज़िल अर्श मुअल्ला रब जी ज़ात आहे दिमाग पढ़ंदा आहियो न सब भाई पढ़ना है कुछ पढ़ना है सुभान अल्लाह पंज वक्त नमाज पढ़ो नमाज जरूरी है सुभान अल्लाह हिकड़ी नमाज जाने वाली छदे दे उनके 620 साल जहन्नम की बाहर जलायो तारिक जमाअत मलऊन जमात नमाज छड़ने वाले ते अल्लाह लानत कई है तारिकुल जमात यंजुरु इला समाई यलअनहु जड़े जमात नमाज छडण वारो आसमान रे आसमान ते फिटकार विझो व तारिकुल जमात यमशी अल अर्द तलअनहु जड़े बेनमाज जमात नमाज छडण वारो जमीन ते हलंदो आ जमीन उन ते फिटकार विझो या रब जी का मार कोई रब जी जमीन ते तो हली वरी नमाज न छो पढ़े लानत का बचन चाहे था तो पंज वक्त घट में घट नमाज में वक्त केतरो लगंदो आपको नमाज पढ़ने में टाइम केतरो लगंदो वक्ते में वडी नमाज इशा जी डिगी 17 रकातूं इशा जी नमाज आहे ते में वध में 15 मिनट लगंदा समझो था 15 मिनट में नमाज पूरी थी वने माना हिकड़ो कलाक 24 कलाक आहे नदी जो हिकड़ो कलाक एकड़ो कलाक या 45 या 40 मिनट असा के नमाज जे ला कढणा द कोन 24 कलाक में असा तो पांजे रब जे ला 40 मिनट कोन 24 कलाक में इन में मजदूरी करी दो पेट में पाली दो मानी खाई दो निंड करी दो सब दुनिया जा कम करी दो रुकी मुन्नो कलाक पांजे अल्लाह जे ला न तो थी सके हे तुझे ईमान ते भलो मुसलमान हुआ जेको सब कम छडे अवल अल्लाह जे हुजूर सर झुकाए अजान अचे न तू अल्लाह जे हुक्म के तरजीह दे नमाज के तरजीह दे तू रब दे माइल थी अल्लाह तुझा औलाद सोला बनाए छड़ींदो तुझा डठल कम अणथियड़ा कम पे नमाज तुझा ठाहे लिखाए छड़ींदो कुरान फरमा इस्तईनु बिस्सब्र व सलाह सब्र का ऐ नमाज का मदद तलब कयो माना नमाज इंसान जा दुख लाहींदी आ कल पे कहे नमाज पढ़ंदा आयो ना नमाज में फातिहा शरीफ पढ़ी आ मानो जे जो एहदिन सिरातल मुस्तकीम ओ मुझे मौला सिद्धी बात ते हला या सिरात मुस्तकीम इनमा मुराद इया है जेको रस्तो मदीने वाले साईं सेखारियो आ उन ते अमल करण वारो थी मदीने वाले साईं जे फरमान ते हलण वारो थी मुझे दिल पर नबी जी बुधायल वाट ते हलण वारो थी तो अल्लाह हिदायत वारो मानो बनाए छडींदो वमा आताकुम रसूल फखुजुहु वमा नहाकुम अन्हु फंतहु ए दुनिया वारो जेका बात मुझे दिल पर नबी बुधाईया जेको हुक्म मदीने वाले साईं दिनो आ फखुजुहु उनके चंबड़ी को ये रब ने फरमाया अमल करो वमा आताकुम रसूल फअमिनु उनके अमल करो
ये रब न फरमायो रब फरमायो फखुजू उनके चंबड़ी पाओ खुज मन पकड़न झलन खुज पकड़न के बाबा ये शे वठ सिंधी में चला इनके झल वठण भी गाला इनके सुख झलन भी गाला अल्लाह दे कुरान फरमायो जेको बात मदीने वाले साईं से खारिया रुगी अमल नहीं करनो उनके चंबड़ी पावणो आहे समझो था या शरीयत बिया तरीक़त शरीयत या है कि माण्हू नमाज पढ़े तो बाबा नमाज पढ़ी रब जो हुक्म सर झुकाई आयो बार समझी साईं मुझा नमाज पढ़नी आ नमाज पढ़ी सी साईं ॾाढो मज़ो आयो नमाज ते वियासीं रब जो हुक्म बार लाहिण जे लाइ मस्जिद में त आयो पर हीअं नमाज पढ़ी ते कुकड़े जा ठोंगा मगर रमज़ान अचे तो ॿियो न हाफ़िज़ जा कम ॾिस तरावीह में ये कुरान पढ़ना घोड़ों पे ना घोड़ो यअलमू तअलमू वल यअलमू नहीं तअलमू न समझ में तो बाकी ताले छाछो ये कुरान पढ़ना मदीने शरीफ में न मस्जिद नबवी शरीफ में सामो गुंबद खजरा तरावीह पढ़ 2.5 कलाक 2.5 कलाक तरावीह हलंदियूं पर ख़बर ही कोन पवंदी मिठड़ी आवाज में पढ़त लज्जत पई अचे सुकून पियो अचे समझो था नमाज माण्हू तकड़े पढ़ंदा बाहर समझंदा बाहर पढ़ो छा कई मजबूरी इहा आहे शरीयत ते अमल थी वियो अल्लाह बख़्शण वारो तरीक़त इहा आहे त नमाज त पढ़े पर दिल सां नमाज पढ़े नमाज ते आयो बार न समझई दुखो कम न समझई मुश्किल न समझई नमाज ते आयो त दिल से आयो अर्ज कई मुझा मौला तुझे चरते तो चाहो मुझा करीम रब बाज फरमाए जा अल्लाह दे हबीब मदीने वाले साईं फरमायो ओ रब्बक पंहिंजे रब जी इबादत इए कयो इए अल्लाह के याद कयो रब जी इबादत इन नमूने सा कयो जण के तमा अल्लाह के ॾिसी रहिया आहियो मतलब यो निकतो कि बानन जी इबादत अहिड़ी हूंदी आहे के बाना इबादत इए कंदा आहिनि इन नमूने सां कंदा आहिनि जो उहे इबादत में मशगूल हूंदा आहिनि हालांकि उहे अल्लाह जे दीदार में मशगूल हूंदा आहिनि माण्हू त ॾिसंदो आहे त नमाज़ थो पढ़े पियो माण्हू त ॾिसंदो आहे सजदे में पियो आहे रुकूअ में पियो आहे ख़बर नाहे ॿियनि खे कहिड़ी ख़बर रब सां दिल लाइण वारो अल्लाह सां हुब रखण वारो पंहिंजे रब जे दीदार में मशगूल आहे सुभान अल्लाह इहा बात मदीने वारे साईं सेखारी आहे फखुज़ूहु बार समझी अमल न कयो दुखो अमल आहे उनके दुखो समझी न कयो बल्कि नेकीअ जो कमु आहे कनन ॿुधो त मदीने वारे साईं हीअं कयो हुयो कनन ॿुधो मदीने वारे साईं जो अमल हे आहे नबीअ जो हुकुम ही आहे हिन माण्हू ॿिया सभु दर बंद कया सभु वापो छॾे ॾिनो काइनात वारा सभिनी खे चई यार रुसो था त भली रुसो कावड़ जो था भली कावड़ जो पर मां पानो आया रब जो तरीक़ो उहो वठंदुसि जेको मदीने वारे साईं सेखारियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह शरीयत बज़ाहिर ॾुखी लॻंदी आहे शुरूआत में सम्झो दाढ़ी रखंदो माण्हू चवंदा मुलो थी वियो दाढ़ी ॾुखी लॻंदी सॼे खानदान में माण्हू शादी कराइण ढोल वॼाइण धमाका कनि ॻाइण वॼाइण कनि हे वरी फ़क़ीरनि सां गॾु रहे तो बाबा शादीअ में धूल न वॼाए चाचो कावड़जी वियो मामो कावड़जी वियो माइट कावड़जी वियो अज़ीज़ कावड़जी वियो जो सच्चो मोमिन हूंदो चवंदो यार कावड़ जो था त भली कावड़ जो तव्हांखे इहा कावड़ मुबारक हुजे मां मदीने वारे साईं जो दर कोन छॾींदुसि वरी जो सुभान अल्लाह शरीयत ते जे अमल करे तो फ़ाइदो ही फ़ाइदो मुझे मुर्शिदन फरमायो आहे हिकु तू न रुसी दिलदार
दुनिया रुसे रुसंदी रहे भले हाँ अल्लाह का वाजी का कौन बजाएगा अरे फकीरानी गाल करे तो अल्लाह का दिल में ईमान कौन हो एक तू न रुसी दिलदार दुनिया रुसे रुसंदी भले ईमान वारो ये जो तो मुझो तो सा या रसूल अल्लाह रूह जो रिश्तो टुटणो न आकद जो ना तो कुर्ब करी कुर्बदार दुनिया रुसेता रुसंदी भले अब तूल वजाई चाचे के राजी कई हुई मामे के राजी कई हुई माइटन के राजी कई पर मदीने वाले साईं के नाराज थे हाँ तो बुधा मुझे नबी राजी कंदे या माइक राजी कंदे अब आवाज अचे तो लेकिन दो अचे लाउड वाला होशियारी मथी यार हाने तो समझा तो पक्को तू कत्तीअ में पैसा वठे अल्लाह मदीनो दिखारे करे ये न कर तवज्जो बुरो अमल करण सा मानू थकड़ी राजी छन माइक पे राजी जन शेख शादी रहमतुल्लाह अलैहि वने तो बादशाह जो वजीर दाढ़ी पे पूरा बादशाह जो वजीर दाढ़ी तो पूरा ये दाढ़ी पंजी तो पूरा है के जो दो तो लो के मानो वसीयत सना व दूर न वले च मुजी शादी है तुझे पुत्र ही शादी है ये चवंदा है गुजरे के चयो दाढ़ी पंजी तो पूरा ही गुंबद खजरा में मदीने वाले साईं जी दिल थोरन जा तो बुरो अमल पुत्र हिते कंदो यो नबी जे फरमान ते नाफरमानी तू हिते कंदो ही हुक्म हिते भणंदो ही तो खबर ना है गुंबद खजरा में मुझे दिल पर नबी तुझे करे रुखारो महमूद फरमायो हर सूमर ते हर खमीस ते माना मुझी उम्मत जा अमल मुझे रोजे पाक में पहुंचाया वेंदा जदे भला अमल दिसंदो आया नेक अमल दिसंदो आया तो मां मोहम्मद करीम खुश थींदो है पर जरे तवा जा भला अमल दिसंदो आया मां दुखारो थींदो है पैर की वारो हाने मुके दिल के हथ रखे जवाब दियो तुझे करे जे नबी दुखारो थे तो तू ते केड़ो सुख ले तू केड़ो फायदो ले तू केड़ो सुख ले सुख उन्हनि खे मिलंदो जिन मदीने वाले साईं खे खुश कयो आहे खुश कबो नबी खे के कोन कबो ये गायन ये वजायन ये धूल धमाका म्यूजिक मज़ामीर सब छड़े दे कम उहो कर जंहिंमें अल्लाह राज़ी थे मदीने वारो साईं राज़ी थे सुभान अल्लाह रीतियुन जे पोया रसूल जे पोया शादी कराईंदो न पो के आलिम खां पुछण जे बजाए वींदो को का कोठ जी पोड़ी खकी हुंदी हुंदी में वींदा खुदा दा वने माइटन जो रीति रस्म छा उन्हनि खां पुछा छा उहा वरी चवंदी त पहिरियां त दुलारी घुरा और दूल वजाए केर न दुलारी तो दूल वजाए पैर तिरकी तो बाम बन ओ माई जी चवे पोड़ी अड़े ये भागा सजे काज दा काला मुंह कर छो दूल भगवान छाती तो थी इब्रत की गाल इब्रत खिलण की गाल ना इब्रत की गाल असा मुसलमान में वणू कहे रस्ते से असा के नबी जो फरमान न तो वणे असा के दुनिया की रीत वणे थी दुनिया की रस्म वणे थी दुनिया जो यो समुजा बुरो तरीको वणे तो असा के दुनिया की बेहयाई वालो गस वणे तो वो गस छो न तो वणे वो बात छो न थी वणे जेका हसनैन जे नाने फातिमा ज़हरा के बाप असा के सिखाई अमल कबो के कोन कबो सब दर बंद कर वो कम कर जेको मदीने वाले साईं सिखाए सुभान अल्लाह और सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
सुभान अल्लाह खुतबे का पोइ मूं तव्हांखे चयो त जहिड़ो अमल तो ॿुधायां जंहिंसां तव्हांखे दुनिया आख़िरत जी नेमतुनि सां रब मालामाल करे छॾींदो। हे रजी हेॾी वॾी कलाक पूरो मूं तमीद ॿधी आहे जीअं तव्हांखे हिन अमल जी हैसियत जी ख़बर पवे जेको तव्हांखे ॿुधायां थो। नमाज भलो अमल, रोज़ो भलो अमल, ज़कात भलो अमल, फर्ज इन्हनि खां सवाइ गुज़ारो न आहे। इन्हनि अमलनि से करण सां माण्हू सामे थींदो, सदोरो थींदो। पर जेको अमल तोखे ॿुधायां थो, जेको क़ुरान ॿुधायो आहे, इन ते हलंदे अल्लाह तोखे पंहिंजो वली बणाए छॾींदो, पंहिंजो दोस्त बणाए छॾींदो। सुभान अल्लाह। हाणे ॿुध क़ुरान। सुभान अल्लाह। अल्लाह जो क़ुरान फरमायो नबी के हुक्म ॾिनई पर इन में क़ुरान जो उसलूब आहे, बयान जो अंदाज़ इहो हूंदो आहे। कॾहिं अल्लाह डायरेक्ट अमर ॾींदो आहे क़ुरान में अकीम सलात, नमाज़ पढ़ो, आतो ज़कात, ज़कात ॾियो, हज अदा कयो। अल्लाह डायरेक्ट हुक्म ॾींदो आहे। कंहिं मामले में अल्लाह मदीने वारे साईं खे चवंदो आहे पर इहो हुकुम असां उम्मत जे लाइ आहे। हीअ आयत ॿी आहे, मुखातब मदीने वारो साईं आहे पर खिताब असां उम्मत जे लाइ आहे। मदीने वारे साईं खे त पुत्र अमलनि जी ज़रूरत ई कोन्हे। मुंहिंजे दिलबर नबी जे लाइ त हे जग जुड़िया आहे, हे काइनात ठही कंहिंजे लाइ? मदीने वाले साईं जे लाइ। सिज चंद्र तारा कतरू जहान ठहिया तुंहिंजे मुंहिंजे दिलबर नबी जे लाइ ठहिया। साईं करीम जी अमलनि जी ज़रूरत न आहे। असां जे लाइ अल्लाह फरमायो, हाणे गौर कयो, रब फरमायो ए दुनिया वारो मिनल लैल फतहज्जत बिही नाफिलतन लक। रात जे थोरे हिस्से में केॾी महिल उथी तहज्जुद नमाज़ पढ़ंदा कयो। नाफिलतन लक या तहज्जुद जी नमाज़, इहो रात जो जागण, इहो रात जो क़याम करण तव्हांजे लाइ नफ़िल बणायो वियो आहे। असा यबअसक रब्बुक मक़ाम महमूदा। अनकरीब मां अल्लाह तोखे मक़ाम महमूद ते फाइज़ कंदुसि, तोखे मक़ाम महमूद जो ॾींदुसि। इहो त नबी जे लाइ ऐलान हुयो, क़यामत जे ॾिहाड़े अर्श ते महबूब वेहंदो, शिफ़ात नबी कंदो, कौसर नबी ॾियारींदो, जन्नत जूं चाचां नबी जे हथ में हूंदियूं। साईं जन फरमायो मुंहिंजे लाइ इहो मक़ाम महमूद आहे, पर मुंहिंजी उम्मत जे लाइ अल्लाह ताला इहो मक़ाम महमूद जोड़ियो आहे। उन जो मतिलबु इहो आहे त मुंहिंजी उम्मत खे बिना हिसाब जे जन्नत में उमाणियो वेंदो। नसीब थींदो जेके तहज्जुद नमाज़ पढ़ण वारा आहिनि, रात जो जागण वारा आहिनि, रात जी इबादत करण वारा आहिनि, पंहिंजे मालिक खे यादि करण वारा आहिनि। जॾहिं माण्हू सुतल हुजनि, माण्हू निंड पिया हुजनि, बच्चा सुता पिया आहिनि, ॿार सुता पिया आहिनि, निंड में सॼो शहर सुतो पियो आहे, हे उथियो ऐं पंहिंजे मालिक रब जे हुज़ूर में सर झुकाइण जे लाइ वुज़ू कयईं, मुसले ते बीठो, रकातों नफ़िल पढ़ियईं। मदीने वारे साईं फरमायो ये रकातों रात जे पेट में जेके पढ़ियईं, जेके रात जो रकातों तहज्जुद जूं पढ़ियूं अथई, ये अल्लाह वटि, ये रब जी बारगाह में पूरी दुनिया में चेचराब खजाना है। तन सपनी में अल्लाह वटि अरफा आला ये बारगाहूं आहे। अल्लाह जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नती बज़न फरमायो ये जेके रात में जागण वारा आहिनि, जागण मंझा जस जन अल्लाह सी ओरियो लाहे तो लतीफ चे मथा कलबन नस फिर जाए
सुबह आई सैयद चे पर मुंह मेरे मुन जी सुसिया संजे ओ जागो अथन के या तू ही ना तेरी ओ हथा तो गई कचो के चुन के चमी लेकिन तो फरमाए मुंह मेरे मुन जी मुआ मरी रही तो मुंह वेड़े सुनी पौंदा है ये मुन वांगुर मुंह वेड़े जिए जो सिज लथो तो सुसो ही सिज उभरी रियो तो के को जागो नचो तो के सार नथी ओ मुखा ओ रात जो अखन के ओ जागो नहीं न जानी ये अल्लाह के याद करे न जाती बर्बादी आई दुख आया दर्द आया लतीफ जो फरमाए हथा तो तो तुझे हथन जी कमाइया तो पान बुरा अमल किया तो पान रब के सारे छजो पंजे मालिक के याद न कई अरे दुख आया तेरी रब के मेणो तोड़ी अल्लाह तो साईं कयो रब तो मुखे दुख ॾिना रब तो फरमाए मां रब के जेला बुरो न चाहींदो आया ओ मिठाया त तुझे अमल जी शामत तुझे अमलन जो कयो वा जो रब के कावड़ाए बैठे रब के नाराज करे बैठे जे चाही तो रुठल रब राजी थे जे चाही तो अल्लाह पर जी पवे जे चाही तो रब जो कुर्ब मिले उसी रात जो तहज्जुद नमाज पढ़ पंजे मालिक के याद कर अल्लाह के सगड़ो कर मदीने वाले साईं फरमायो हर रात जे पोई पर में अल्लाह आसमान दुनिया दे माहिर थींदो फरमाइंदो बना घुरत अता कया अन्या जोर से सुभान अल्लाह मुझे मस्जिद करीम में कोई शेर पढ़ना है ना तो उठी रात सुर बहादाए अदा मिट्टी नींद रंग जी फिटाए अदा उठी रात सुर बहादाए अदा मिट्टी जिताए अदा उठी रात सुर बेहद बख्शिश कई बाब खुलिया जेके जाग्या थे तन के लाज मिलिया हो तो न तलब कई व्याया महल्या सई तो न तलब कई व्याया महल्या सुसे सजन पंजो ओ सुसे यार पंजो सुसे रब पंजो नविनाए दा उठी रात असुर बादाए दा निन जी जिताए अदा उठी रात असुर पढ़ो सल्लल्लाहु अलैहि बुलंद बुलंद आवाज पढ़ो सल्लल्लाहु साईं ने फरमाया क़यामुल अब फी जौफिल लैल युकफ्फिरुल खताया जेको आधी रात में क़याम कंदो आ अल्लाह वजा गुनाह धोई साफ फिकरींदो अन्या जोर साजो सुभान अल्लाह मशहूर मैदान होंदो मदीने वाले साईं फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो हूंदो हीअ ज़मीन कामे जी बणजी वेंदी सिज मेजे बराबर हेठि लही ईंदो महशर जो ॾिहाड़ो हिकिड़ो ॾिहाड़ो 50,000 सालनि जे बराबर हिकु ॾींहुं हूंदो हिते गर्मी जो 14 कलाक 15 कलाकनि जो ॾींहुं थो अचे त असां सतरी था पिया बेज़ार थी था गर्मी में क़यामत जो ॾिहाड़ो 50,000 सालनि जो हिकु ॾींहुं हूंदो अदा वेही रहो यार वेही रहो कहिड़ी करबला लॻी आहे वेहो न हींअर पाणी बंदि कयो तकरीर बाक़ी अधु कलाक थी वियो वेहो वेही रहो वेही रहो कहिड़ी करबला आहे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल
क्या मजो हारो महशर जो मैदान अल्लाह हर के हाज़िर थियणो आहे महशर में नफ्सा नफ्सी जो आलम हूंदो साईं तरीमन फरमायो नबी बि ख़ामोश हूंदा को ॻाल्हाइण वारो न हूंदो रब जे ख़ौफ में सब न कंदा पिया कंबंदा पिया जॾहिं सभु माण्हू अची वेंदा अल्लाह ताला फरमाईंदो ततजाफा जुनूबहुम अनिल मदाजिर को पढ़ो दीदो अल्लाह जो पैगाम खणी अचण वारो महशर जे मैदान में ईंदो फरमाईंदो उहे किथे जेके रात जो तहज्जुद नमाज़ पढ़ण वारा आहिनि जेके पंहिंजा पासा बिस्तरनि खां जुदा करण वारा आहिनि उहे किथे फरमायो कलीला थोड़ा हूंदा के चंद हूंदा अल्लाह जो हुजूर ईंदा मुंह कंद झुकियल हूंदा परेशान हूंदा रब जो हुजूर जो ईंदा रब फरमाईंदो फयदखुलून अल-जन्नत बिग़ैरि हिसाब उहे सभई जा सभई तहज्जुद नमाज़ पढ़ण वारा बिस्तरनि खे छॾे मुस्ला आबाद करण वारा रब खे याद करण वारा रब फरमाईंदो वञो जन्नत में तव्हां का को हिसाब न आहे को पुछाणो न आहे को मामलो न आहे तव्हां हरनी खे रब बख्शो सभई वञो तव्हांजी जाइ जन्नत में आहे यअमुरून सुम्मा यअमुरू साइरुन नास हाणे रब फरमाईंदो ॿियनि माण्हुनि खे घुरायो हिसाब किताब लॻंदो मीज़ान लॻंदो पुछाणो थींदो निमाज़ी हाजी गाज़ी शहीद सभई ईंदा पर जेके तहज्जुद पढ़ण वारा आहिनि अमल रब फरमाईंदो तव्हांजे लाइ हिसाब न आहे वञो तव्हां जन्नत में रवाना थी वञो नज़र से चो सुभान अल्लाह ये रब के याद कबो कि कोन कबो साईं जी ने फरमायो त एतरी देर को माण्हू रात जो क़याम करे जेतिरो वक्त खीर ॾुहण में लॻंदो वो बकरी जो गालबन औ कमा काल रसूलुल्लाह बकरी ॾुहण में जेतिरो वक्त लॻंदो आहे घणो वक्त लॻंदो 5-10 मिनट नबी सही फरमायो जेको बानो इन वक्त जेतिरो रात जो क़याम करे तहज्जुद नमाज़ में एतिरो वक्त 5 मिनट रुकी लगाए अल्लाह 50,000 सालन वारे ॾींहुं उनखे कीअं महसूस कराईंदो ॼण 50,000 साल न गुज़रिया आहिनि 10 मिनट गुज़रिया अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो त जेके क़याम लैल करण वारा आहिनि क़यामत जो ॾियारो उथंदा त उन्हनि जा चेहरा चोटीअ जे चंड वांगुरु चमकदार हूंदा उन्हनि जा मुंह रोशन हूंदा जॾहिं हशर में ईंदा त नूर जे मिंबरनि ते विहारिया वेंदा अल्लाह वॾे दर्जे वारा हूंदा रब फरमाईंदो ए तहज्जुद पढ़ण वारो तव्हां मुंहिंजा आहियो मां रब तव्हांजो आहियां इज्जत चाहो था तो रात जो तहज्जुद पढ़ो जे रूहानियत चाहो था तो तहज्जुद पढ़ो जे विलायत चाहो था तो तहज्जुद पढ़ो जे दुनिया आखिरत जो नेमतूं चाहो था तो तहज्जुद पढ़ो कब्र के रोशन करण चाहो था तहज्जुद पढ़ो कौसर चाहो था तहज्जुद पढ़ो नबी जो दीदार चाहो था तहज्जुद पढ़ो जेके तहज्जुद पढ़ण वारा आहिनि कॾहिं किन जे साम्हूं न झुकंदा आहिनि तहज्जुद नमाज़ तव्हांजे लाइ रोज़ी छिके खणी तुंहिंजे घर में माण्हू रोज़ी जे पोयां लॻंदा आहिनि रोज़ी उन जे पोयां लॻंदी आहे जेको तहज्जुद पढ़ंदो आहे पंज तजुर्बो करे इहो मामूली ॻाल्हि न भाई मज़ाक न भाई त तहज्जुद नमाज़ साईं छा थींदो रात जो जागी हर माण्हू पंहिंजी निंड ख़राब करे निंड इंसान जे लाइ ज़रूरी आहे पर इहो अहिड़ो
काइन होंदो हर फरूक जिंदो इंदी रात के पोए पर में जेके माण्हू दान सब सुमी पवंदा भाग्या सुता पिया चोर सुता पिया सब माण्हू सुमी पवंदा उन वक्त उथी ऐं अल्लाह जे साम्हूं सिर झुकाइण वॾी ॻाल्हि आहे इन नाशियत लैल ही अक़वम क़ीला अल्लाह फरमाए इहो जेको रात जो जागण आहे ॾाढो औखो आहे ॾाढो ॾुखियो आहे पर मोमिन बानो चवंदो आहे त रात जो उथां त कीअं पंहिंजे रब खे राज़ी कयां मूं ॾिठो आहे पंहिंजी अखियुनि सां अहिड़ा माण्हू अहिड़ा मुंहिंजे दिल मुर्शिद दिलबर साईं जा जेके मोहबत रखण वारा मुतअल्लिक़ीन आहिनि मूं पाण ॾिठो आहे तहजुद जो वक़्तु थींदो त निंड मां छिछ भरे उथी वेही रहंदा पूछा चवंदा फ़क़ीर हे छा माजरा आहे कि साईं ओ दिलबर साईं मुर्शिदनि जे तरफ़ां जेका लॻतो आदत या तहजुद जी लॻल आहे न सुता पिया हूंदा आहियूं त जिस्म बेचैन थी वेंदो आहे जिस्म पाणे चवंदो आहे उथी तहजुद नमाज़ सुभान अल्लाह हर रात जागणो आहे पर जे घणियूं रातूं न जागी सघे भला जे इहो अमल तोखे नसीब न थियो आहे जे तहजुद वारो नथो थी सघी त पोइ हिकिड़ो ॿियो इनाम अल्लाह जी तरफ़ां सुभान अल्लाह दिल खोले सुभान अल्लाह चओ त मां तोखे ॿुधायां सुजाग थी वे त तोखे ॿुधायां थकल त न आई बाबा हां अञा त सवा कलाक थियो अञा 15-20 मिनट हेरे तवज्जो या दुआ घुरो साईं दुआ घुरायूं साईं का सुभान अल्लाह 15 मिनट बाकी 15 मिनट बल्कि 20 मिनट सुभान अल्लाह तवज्जो मदीने वाले साईं फरमायो त 15 शोबान जी रात जेके ॿियूं रातूं नसीब न थियूं या हिकिड़ी रात जागे सॼी रात सॼे साल जी इबादत जो अजर मिली वेंदो कूमू लैलहा वसूमू नहारहा जेको 15 शोबान जी रात जो जागी क़याम करे ऐं उन जे ॾींहं जो रोज़ो रखे गुज़रियल साल ऐं ईंदड़ साल अल्लाह 2 सालनि जा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो अन्ना जोर से जो सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि थकल थकल दुरूद न पढ़ो मोहब्बत वारो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि साईं के जो बाबा साईं 15 शोबान जी रात मदीने वाले साईं फरमायो त इन रात के लैलतुल बरात सजो मना छोटकारे वाली रात माफिया वाली रात महबूबन करीमन इन रात के लैलतुल सिख सजो स्वाद सा स्वाद काफ कराची वारो लैलतुल सिख यानी लिख पढ़ वाली रात मदीने वाले साईं फरमायो इन रात में हर इंसान जी लिख पढ़ थींदी आ सजे साल जी 15 शोबान जी रात तकदीर लिख बिया इनके हिन साल केतिरो रिज़्क़ मिलंदो ए जेरो रहंदो या मरी वेंदो केतिरा ॾींहं जेरो रहंदो हिन साल मौत ईंदुसि हिन जी शादी थींदी हिनखे पुटु ॼमंदो हिनखे नियाणी ॼमंदी लिख पढ़ 15 शोबान जी रात थींदी आ मदीने वाले साईं फरमायो त हिन रात के लैलतुल रहमत सजो वियो आहे मना अल्लाह जी रहमत वारी रात आहे मुझे दिल पर नबी फरमायो जिए जो 15 शोबान की रात थींदी आहे 14 शोबान जो सिज ओलह खाहे रहंदो आहे अल्लाह जी रहमत वारा मलाइका आसमान ताहे लहण शुरू थींदा हर शहर में हर रोड में हर गली में हर इलाके में पानी में सुखी में ताकि को माण्हू नेड़ीअ में वेठो हुजे उन्हनि ते बि
मलाइका नाज़िल थींदा आहिनि रब जे तरफ़ां रहमत जा पढ़ा ॾिना वेंदा आहिनि अल्लाह ताला 15 शोबान जी रात पानंद माल थींदो आहे हबीब करीम फरमायो जॾहिं इज़ा कानत लैलतुन निस्फ़ मिन शअबान जॾहिं 15 शोबान जी रात थींदी आहे फक़ूमु लैलहा वसूमु नहारहा तो रमज़ान को इन शोबान जी 15 जी रात क़याम कयो ॾींहं जो रोज़ो रखो फ़इन्न अल्लाह यंज़िलु फ़ीहा लिग़ुरूब الشمس إلى سماء الدنيا इन जे लाइ मलाइकनि जी ॻाल्हि कई पर हीअ हदीस सुनन इब्न माजा जी मदीने वारे साईं फरमायो त ख़ुद अल्लाह जीअं जो सिज लहंदो आहे त आसमान दुनिया ते लही ईंदो आहे माना बाननि ते माहिल थींदो आहे रब पंहिंजे बाननि ते मुतवज्जह थींदो आहे फरमाईंदो आहे ओ हर की वारो अलामिन मुस्तग़फिरीन में अल्लाह का माफी वठण वारो त माफी व्यास अलामिन मुब्तलिन आहे को बीमार त शिफा ॾियांस आहे को दुखन जो मारियो त दुख लायांस आहे को दर्दन जो मारियो दर्द लायांस आहे को कर्ज़न में वतोड़ियल कर्ज़ लायांस अला कज़ा व कज़ा आहे को हाजतूं तलब करण वारो कहिड़ी हाजत अथई रब मुतवज्जह थींदो आहे फरमाईंदो आहे बाना घुर त ॼाए घुर घुर ॼाए घुर त ॼाए सुभान अल्लाह लतीफ़ साईं वरी फरमायो त छोरो पोथिए झुर बेली सोनो वसे जो उन्यो वनी उनमा वक्त थोड़ो मींह पियो वसे वक्त थोड़ो मींह पियो वसे या मुक झल पाणीअ सां भरिजी वञे को माण्हू विच मैदान ते बीह करे उन लॻी आहे इन खां वधीक ॿियो बेवकूफ़ चइबो इन खां वधीक ॿियो बदबख्त चइबो पाणी मुक झल पाणी सां भरिजी वञे एॾा रहमत जो वक़्त थोरो मींहुं पियो वसे ऐं बदबख्त निंड पियो हे जुआ में वेठो हुजे हे फटाका छोड़ण में वेठो हुजे हे होटल ते फिल्मूं ॾिसण में वेठो हुजे होॾा अल्लाह जा पढ़ा पिया अचनि होॾा मालिक रब पियो सॾे पाना हलिया पिया मदीने वारे साईं फरमायो मुंहिंजी क़ीमत में वॾे में वॾो बदबख्त माण्हू हुआ हदीस कन खोले ॿुध मथे जा जन न दिल जा जन खोले ॿुध मुंहिंजे दिलबर नबी फरमायो मुंहिंजी क़ीमत में वॾे में वॾो बदबख्त बदनसीब माण्हू हुआ जंहिंजी ज़िंदगी में 15 शोबान जी रात अचे वरी उनखे माफ़ी न मिले वरी उनजो दफ़्तर गुनाहनि में भरियो पियो हुजे वरी उनजो दफ़्तर गुनाहनि सां मेरो हुजे उनजो मुंहुं गुनाहनि में कारो थियल हुजे उनजी दिल गुनाहनि सां कारी थी पई हुजे इन खां वधीक ॿियो बदबख्त नाहे इन खां वधीक ॿियो बदनसीब नाहे ओ मुसलमान ओ लहर की वारा एड़ी बरकत वारी रात अचे पई एड़ी इज्जत वारी रात अचे पई ये न थे जो मुंह कंबल में विझी सुम्ही रही तो फजर थी वये ये न थे जो कचहर में रात हुई वये ये न थे जो यार सा घर वेही रात के बर्बाद करी ओ मिठा ये कीमती घटूं अचई बिनाए जैना बर्बाद न कजा इन रात में तो पंहिंजे अल्लाह के राज़ी करे मदीने वाले साईं फरमायो मुझे दिलबर नबी फरमायो इन्नल्लाह यग़फ़िरु लिजमील
मुस्लिमीन फी तिलकल लैला इन 15 शोबान दी रात अल्लाह हर इंसान के बख्शे माफ करे छड़ींदो जेतरा अरबन जे कबीले बनु कलब जी बकरियुनि जे मथा वार हन नबी सही फरमायो इन का वधीक गुनहगार अल्लाह मुंहिंजी उम्मत जा बख्शे छड़ींदो हिकड़ी बकरी जा वार खल तां कूड़े असां हिते रखूं हेतिरा जा वेठा गणियूं गणी सही ॿीं लॻंदा हिकड़ी बकरी बनु कलब वारा हज़ारें बकरियूं पालींदा हुआ मुझे दिल पर नबी फरमायो उन्हनि ते जेतिरा वार आहिनि उन खां वधीक रब मुंहिंजी उम्मत जा गुनहगार बख्शे अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह या रात अचे त विञाए बि त कोन लॻी गुज़ारबी लिख थप्पड़ वारी रात आहे रोई अल्लाह खे अर्ज़ कर मुंहिंजा मौला ईंदड़ साल मुंहिंजी तक़दीर भूली बनाए ओ मुंहिंजा मौला मुझी तकदीर सुठी लिख जा अर्ज कजा मथो भाड़ो करे रब के दाऊं नीलाऊं करे पुकार जा ये रब परची पवे ओ दहरी वारा ये अल्लाह राजी थी पवे समझ त कई जहान मोचारा थी विया और ये इन रात में भी गुनाह करी तो फायदो कोन मिलंदो मेरा मुचरा मुर्शिद शरीफ के वाक़ियो बयान कंदा आहिनि हिकड़ो सेठ हुयो नईम नाले नईम सेठ वडो पैसे वारो दौलत वारो रोकड़ वारो माल मिल्कियत वारो पंहिंजी धन धरावत वारो माण्हू हुयो 15 शबान जी रात आई बरकतुन भरी रात आई दरवाज़ो खड़कियो हिकड़ो साहिल आयो दर खड़काए ओ मुसलमान अल्लाह जे नाले ते कुझु थियो लड़के अल्लाह जे नाले ते जो हे सेठ पंहिंजी दुनिया जी मस्ती में मगन पंहिंजी दुनिया जी हौल हस्ती में अहिड़ो मसरूफ़ हुयो जो फ़क़ीर खे रुपयो न ॾिनई ख़ैरात त न ॾिनई मानीअ जो चोखो त न ॾिनई नौकर खे चए थो हे नौकरो अहिड़ी भलाई रात बि पिनण वारा जान नथा छॾनि हिनखे त मोचा घर खां ॿाहिरि कयो खैरात कोन ॾिननि पर फ़क़ीर के थपड़ू वाहे कढे फ़क़ीर के धक वाहे कढे धिके बाहि उछलाए फ़क़ीर मिस्कीन छा चवे बस मेड़ खणी पंहिंजे रब ॾे निहार वठनि चए मुंहिंजा मौला जे पंहिंजे खज़ाननि मां ॾींहं आत्मा दर दर ते धिका त न खावा ओ मुंहिंजा अल्लाह जे तूं ॾींहा त मां पंहिंजे दर ते त वञी साइल न थियां रब सां दिल जो हाल मोटी वियो फ़क़ीर त हलियो वियो पर उनजी दुआ क़बूल थी वई होॾा नईम सेठ जी बर्बादी जो वक़्तु अची वियो आहिस्ता आहिस्ता नुक़सान पवंदा विया दुकान तबाह पुट मरंदा विया साईं जा पैसो हलंदो वियो कर्ज़ी थींदो वियो साल हिकिड़ो ॾिहाड़ो आयो ज़ाल वेठी आहे हुनखे तलाक ॾिनी चवनि थो कि तलाक थी वियो हल तो तलाक थी मुझे तलाक दो सारे मां बर्बादी में आया नुकसान में आया तो के छा खाराई वन वन बियो को मुर्स कर ये औरत इज्जत पूरी करे वनी पानो लिखियो लेख कई वक्त गुजरंदो है अल्लाह सल पनाह में रखे हे नौकरन चाचरन वारो नेकी मसलेट पैसे वारो नौकर वारो माल वारो बंगलन वारो वो दी आयो जो किसी पिंडन लगो दर 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 दाहूं तो करे अल्लाह जे नाले ते खैरात जो साल फिरियो साथी 15 शबान दी रात आई आ नईम सेठ किस्तो हथ में झले हिकड़े दरवाजे ते आयो अल्लाह जे नाले ते खैरात जो अल्लाह रब जे नाले ते मुझो सवाल पूरो कयो अज क्यों दिया मां बुखारो रहा मुके रब जे नाले ते खैरात जो दरवाजे मां हिकड़ी औरत निकली आ मानी खड़ी अचण जे ला जे जो नई मसीत जो मुंह ॾिठई त दान निकरी बेहोश थी हेठ किरी पई मुर्स आयो फकीर खे त खैरात
खणी वई इन औरत के आने घर में वानी होश आयो ओ घर छा माजरा है छा मामलो छा मगाला छोटी होश थी वई घर वाली कवन लगी अल्लाह जो गजब ॾिठो अज मूं रब जो जहर ॾिठो वा छा ॾिठी अज जेको दरवाजे ते पिनण आयो हुयो इहो मुंहिंजो अॻियो मुड़ुस नहीं मुसे औरत के उन मर्द पंहिंजे मुड़ुस चयो त इन खां वधीक ॿी अजीब ॻाल्हि ॿुधायां कि बुधा कि गुजरियल साल जेको 15 शोभान जी रात नईम शेख जे दर ते नौकर आयो हुयो फकीर आयो हुयो जंहिंजे हथां नौकरनि जे हथां मार खाराई हुई उहो ॿियो को न मां वो जेको हुन वटि मिल्कियत हुई रब खसे हिन बाने खे ॾेई हुन जे निकाह वारी साल खसे हिन जे निकाह में ॾिनी अल्लाह तू ॾाढो सहारी आहे रब असांखे माफ़ी कर असांजा ऐब उघाड़ जा असांखे ढक जा तू सत्तार ही ओ मौला तू गफ़ार ही ओ अल्लाह असांजा ऐब उघाड़ जा सत्तर कर सत्तार उघाड़ी आहियां ढकी ढकण हार दई पांद पनाह जो ओ मिठा बरकतन भरी रात में एड़ो लिखो न लिखाए जा जेको तोखे बर्बाद करे हलाकत में विझे बल्कि रब जे आयो सर झुकाए जा सजदो बजा ओ मौला जेड़ा तेड़ा यूं तुझा जाना यूं रब के पुकार मदीने वाले साईं फरमायो जेको 15 शोभान जी रात अल्लाह के सची दुआ सब कबूल भी कंदो आहे उनके गुनाह की माफी भी ॾींदो आहे सुभान अल्लाह अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह एती सखावत वारी रात एती बरकत वारी रात ऐं तूं वरी निंडुनि में बर्बाद करी मुनासिब से कोन्हे को छा इरादो आहे इहा रात जागी गुज़ारदी इंशाअल्लाह अल्लाह के याद कंदे गुज़ारींदासीं इंशाअल्लाह जवाब जो दिल से मुझे जवाब हिकड़ा माण्हू चवनि था पिया वरी चुप कयो खीसे में हथ में वेठा आहियो नबी साईं फरमायो इन रात में अल्लाह हरनी गुनहगारनि खे बख़्शींदो आख़िरी हदीस जो पढ़ाउण खां दुआ करदो नबी ने फरमायो इन रात में अल्लाह सभनी मुसलमाननि खे बख़्शींदो पर कुछ अहिड़ा बदबख्त आहिनि जिनके इन सखावत वाली रात में भी माफी को न मिलती है इन रात में माफी न मिलती खुद केड़े पहिरियों मदीने वाले साईं फरमायो लिकाहिन और साहिरिन हिकड़ो उहो माण्हू जेको जादू करण वारो आहे भोपा ॿुधायो अमल करण वारा घर फिटण वारा तावीज़ लिखण वारा तावीज़ हणण वारा वो जो कुरान खीणो दम दरूद करण वारो अल्लाह वारो उन जी ॻाल्हि न आहे हेड़े के साहिर अमल कंदा आहिनि सितारनि जो इल्म जो ॼाणा बाबा भोपो जंहिंखे चवंदा आहिनि कारो इल्म करण वारो मदीने वारे साईं फरमायो इनखे माफ़ी कोन मिलंदी इनखे माफ़ी कोन मिलंदी ॿियो ऐं मुशाहिनी ऐं ॿियो माण्हू जेको दिलि में कीनो रखण वारो ये मुसलमान जिला बुज़ रखे इनाद रखे तवज्जो है तो सभनी जो मुल्क आवाज अचे तो आखिरी ताईं हिकड़े मुसलमान जिला बुज़ रखे दिल में कीनो रखे दिल में हर अदावत रखे वेठो इन कीने रखण वारे खे माफ़ी कोन मिलंदी इते ॿुधायो में जलसो तो दिल पर साईं जो जलसो न करायो दिल पर साईं जो जलसो न करायो छाजे लाइ न करायो माण्हू कुरान ॿुधंदा हदीस ॿुधंदा तो के दिल पर साईं जो रोज करो कयो हरू भरू का क्या बैठा है अरे भाई है ना हरू भरू का क्या बैठा है दिल पर साईं जो माण्हू के कुरान ॿुधाईंदो मां पुट आहियां दिल पर साईं जो तव्हांखे कुरान ॿुधायो अथव दिल पर साईं अचे हा त वाह वाह थी वञे हाणे तव्हां मुंहिंजे हूंदे केतिरो इल्मु पिरायो हूंदो केतिरो कुरान ऐं हदीस सिखियो केतिरो कोन सिखियो बाबा सची ॿुधायो
जे मैं गलत गाल कई हुजे तो मुझी गिची में विचो मां तो जो लोहा दिया पर जे मन्यो था तो मु कुछ तमा के सिखारियो कुछ दीन सिखारियो तो मन्यो तो दिल पर साईं वटा कुछ मिले दादा बाना हरुबर अल्लाह वारन सब बुर्द छोड़ो रखी हरुबर अल्लाह वारन साईं ना छोड़ो रखी बे के धारे मानु से वनी बुग्ज रखी वो अल्लाह हरुबर का बैठा है दिल में अल्लाह वारन घर छोड़ी तो था वनो सुई शरीफ तो था वनो रोजे घणी जो नालो छो था वठो अल्लाह वारन के छो था सजो अल्लाह वारन के दा सजो उतरे के दा सजो तू कावड़ दी अल्लाह बर्बाद करनो अल्लाह वारन के दुश्मनन के इज्जत वारा उहे हुंदा जेके वली इंसान जुड़े रहे मदीने वाले सही फरमायो क़यामत जो हालत थींदो अंत मा मन अहबब्त तू क़यामत जो हालत उन सां गॾु हूंदे जंहिंसां तुंहिंजी मोहब्बत आहे असां के अल्लाह वारन सां मोहब्बत आहे मोहब्बत कने कोने का मोहब्बत मौलवी निकतो नहीं है बड़ी अग में ते कुर्सी जे ला निकता सुन्नी निकता हुआ या रसूल अल्लाह जा चवंदे नाम से रिसालत जे ला निकता हुआ तवा के इन मौलवी की मोहब्बत मुबारक हो जे असा के अल्लाह वारन जी मोहब्बत खपे वरी जो सुभान अल्लाह असा निकरण वारा नाम से रिसालत जे ला सुन्नी निकतो तो ज़बान पे कुर्सी न हुयो सुन्नी निकतो तो उन जेला सियासत कोन हुई सुन्नी निकतो तो या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक सुभान अल्लाह तवज्जो असा कीने रखण वाला नहीं बुग्ज रखण वाला नहीं जेको वो सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारो चौ अखियुन जो नूर इन बुग्ज इन इनाद त शैतान के मलूम बनायो इन कीने इन बुग्ज शैतान केड़ो गुनाह कयो खुदा जो अल्लाह फरमायो त लानत आई निकुर मुझी जन्नत मा तो लानती आई तू बर्बाद आई केड़ो अमल केड़ो गुनाह कयो छा कयो ही पेना दिल में आदम सा बुग्ज रखियो सैयदना आदम अलैहिस्सलाम जा चिंते हे मिट्टी जी पैदाइश मां वरी बाह जी पैदाइश हिन के अल्लाह पानो खलीफो बनायो बुग्ज रखे ओ कीनो रखे अल्लाह फरमायो तू लानत है तू लई नहीं रजीम नहीं लानती नहीं क़यामत ताईं तो फिटकार पवंदी रहंदी सबब केड़ो दिल में कीनो रखो ब मुसलमान जेके पाण में नथा ॻाल्हाइनि कीनो रखियो वेठा आहिनि इन्हनि खे माफ़ी 15 शबान जी रात में कोन मिलंदी जेकॾहिं विढ़ियल आहियो त पाण में ठहराव कयो नबी साईं फरमायो जेको 3 ॾींहंनि खां वधीक पाण में नथा ॻाल्हाइनि ब मुसलमान भली नमाज़ पढ़न रोज़ो रखन इबादत कन कुरान पढ़न उन जे कन्नन का मथे इबादत कोन वेंदी जंहिंसी पाण में सुलह नथा कन के विड़े लायो 15 गाग में पाण में ठहराव कजो कंदो न कोन कंदो जो तो हर की निजातियात में लायक में घणिया ये फलाने कबीले वालो मा फलानो सब मदीने वाले साईं दा गुलाम सब अहले बेतन जा गुलाम असा जो कदर नथो खपे तवा नबी साईं जे सदके नबी जे बचन ने साहबन जे सदके पाण में सुलह करण वाला विड़े लायो तो याद रखो बुधाए तो वना मता जो तो साईं खबर कोन हुई 15 शबान जी रात ने की माफी कोन मिलंदी ऐ क्यों मानू वो औ मुदमिन खमरिन जो शराब जो आदिया सदाई शराब पी हिकड़ो तो शराब कदे कदे पीते नबी सही फरमाए हिकड़ो ढुक शराब जो को मानू पिए 40 ॾींहं ताईं अल्लाह वटि नाराज़ हो जे माफी न वठे यो शराबी मरी वियो न काफिर थी मरी वियो इनके अल्लाह कदे कोन बख्शे यो बेईमान थी मरी वियो ओ शराब पीण वारो अल्लाह जो खौफ रखो जे आदत आहे त 15 जा अग में माफी वठ ऐं चौथो माण्हू उहो मदीने वाले साईं फरमायो ओ आकिन लिल वालिदैन
पी माँ जे बेफरमानन के जिनके पी नाराज है अम्मा नाराज है उनके 15 शोभान की रात को माफी कोन मिलंदी ओ अब्बे के रंजान वारा ओ अम्मा के रंजान वारा जे अब्बो नाराज है तो वही पर्चा मदीने वाले सही फरमाए रिदर रब फी रिदल वालिद अल्लाह ताला उन माने से राजी आ जते अब्बो राजी है ये खबर पे रब ये खबर पे खबर ना है अल्लाह राजी है नाराज है इस जे तो जो अब्बो तो ते राजी है समझ अल्लाह ते राजी है ऐ जन्नत अम्मा जे कदमन जे हेठा रखियल जेको अम्मा जी खिदमत करे अल्लाह उनके जन्नत लिखी पड़ी दे चली पी मां जो बेफरमाना उनके पुत्र 15 शोभान जी रात में माफी कोन मिलंदी ऐ पंजो आखिरी माण्हू वो जेके 15 जी रात माफी न मिलंदी ओ मुस्लिम अल ज़िना जेको ज़िना जी आदत करण वारो आ सानी माण्हू के माफी कोन मिलंदी ज़िना करे 24 कलाक ज़िना जे पोयां बदकारी जे पोयां बेहयाई जे पोयां परावा नंगे ने हरी वते बदकारी कंदो वते इन ज़ानी के 15 शोभान जी रात माफी चओ कोन मिलंदी माफी उन्हनि खे मिलंदी जेको इन्हनि गुनाहनि खे छॾे रब खे यादि करे पोइ रब खे राज़ी कबो कि न कोन कबो कहिड़ा कहिड़ा इहा राति मल्हाईंदा भला हथ त मथे खणो मां ॾिसां पोइ तव्हांखे आख़िर में दावत थो ॾियां भला ईअं थींदो जो घर में वेठा हूंदासीं त निंड अची वेंदी घर में वेठा हूंदासीं त साईं मुंहिंजा राति हली वेंदी पर 15 शोभान जी रात मुझे मुर्शिदन करीमन जो आस्थानो है दरबार आलिया दिलबराबा शरीफ मोरे में दादू रोड मोरे ते हितां फकीर जमात अहबाब सभई निकरंदा आहिनि 10 की मां गाड़ियूं कंदा आहिनि उन में तव्हां दोस्तनि खे शिरकत जी दावत हुजे रातियूं यारनि सां बि गुज़ारियूं अथव अज़ीज़न सां बि गुज़ारियूं अथव शादियुनि में मरणनि में परणनि में हिकिड़ी राति मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं सां बि गुज़ारे ॾिसंदा हिकिड़ी राति असां फ़क़ीरनि सां बि गॾु गुज़ारे ॾिस मां तोखां इहा राति घुरां थो मूंखे ॾे क़बूल आहे मुंहिंजी दावत की न कोन्हे का क़बूल ॾिसो न हबीबन करीमन फरमायो जिते 40 बाना जमा थींदा आहिनि उन्हनि में हिकिड़ो अलाह वारो ज़रूरु हूंदो आहे सालिहनि जी मजलिस लॻे 40 में हिकिड़ो अलाह वारो हूंदो आहे मुंहिंजे मुर्शिदनि जी सोबत में त लखे अलाह वारा ईंदा आहिनि अहिड़ा बाना जंहिंजी राति कॾहिं तहजुद खां ख़ाली न गुज़री आहे जंहिंजी ज़ुबान कॾहिं अलाह जे ज़िक्र खां बंदि न थी आहे जंहिंजी दिलि कॾहिं अलाह जे ज़िक्र खां गाफ़िल न थी आहे अहिड़ा बाना जमा थींदा उहे हथ खणंदा इंशाअल्लाह असांजी दुआ खणी क़बूल न थिए उन्हनि जे सदके माना रब असांखे बख़्शे माफ़ करे छॾे मुंहिंजा भाइर मुंहिंजा दोस्त नंढा वॾा तव्हां सभिनी खे इहा दावत इहा हिकिड़ी राति असां फ़क़ीरनि वटि अचो ईंदो कि न कोन ईंदो फ़क़ीरानी दावत आहे पर मां चवां थो इहा हिकिड़ी राति पोएं पर में साईं जन सलात तस्बीह जी निमाज़ बाजमात दिलबर साईं पाण पढ़ाईंदा आहिनि ऐं आख़िर में सलात तस्बीह खां बाद में हिकिड़ी रिकत अंगेज़ दुआ थींदी आहे इहा हिकिड़ी दुआ तुंहिंजी गुज़िरियल सॼी ज़िंदगी जे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदी क़बूल आहे मुंहिंजी दावत अल्लाह ताला शाल मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।